होटल ते या ख़बर पई हले त मीर जी भेण जो रात लाश ठाहियो। छा इहो छा पियो चई चाचा? जॾहिं त छोकिरी तुंहिंजे क़ैद में हुई, तोखे त ख़बर हुजणु खपे न। चाचा साईं, ये ॻाल्हियूं ॿाहिरि हली कंदासीं, हिते राणी मौजूद आहे। मूंखां था केतिरी बि ॻाल्हियूं लिकायो, पर मूंखे हर हक़ीक़त जी ख़बर आहे। जेकी तोखे ख़बर आहे तो ताईं रहण घुर्जे। जे इहा ख़बर मीर ऐं मूसा ताईं पई न त मां तोसां पंहिंजो रिश्तो हमेशा लाइ ख़तम करे छॾींदुसि। चाचा साईं, इहा उमेद सोट राणीअ मां न रख त असांजा राज़ पंहिंजी दिलि में रखंदी। तो हिन खां बेफ़िक्र रह, ये का बि ॻाल्हि ॿाहिरि न कढंदी। चाचा मां ॿाहिरि हलां थो, तव्हां नेरनि करे उताक ते निकिरी अचो, वधीक हाल अहवाल उते कंदासीं। बाबा, तव्हां छा करे छॾियो? जंहिं ॻाल्हि जो ख़ौफ़ हुयो तव्हां उहो ई ज़ुल्म करे छॾियो। आख़िर मीरे जी भेण तव्हांजो छा बिगाड़ियो जो तव्हां पंहिंजी दुश्मनी में मासूम न्याणी खे मारे छॾियो? मूंखे इन ॻाल्हि जी का बि ख़बर न आहे। मां सिर्फ़ु इहा ॻाल्हि ॿुधी आहे त मीर खे पंहिंजी भेण जो लाश मिलियो आहे। हुनखे कंहिं मारियो आहे, मूंखे का बि इन ॻाल्हि जी ॼाण न आहे। अगवा करण वारो वक़्तु हुयो, उन जे क़ैद में हुई। बाबा, त हुनखे मारण वारो केरु आहे? वैसे मूं तव्हांजो कहिड़ो ॾोह कयो आहे जो तव्हां मूंखे अगवा करायो आहे? तोखे अगवा कराइण वारो मां न, पर भक्त आहे। पर मुंहिंजी त भक्त सां का बि दुश्मनी कोन्हे का। अनवर, हिन खे गुम करे छॾ। ओसी ताईं हिन माण्हू खे ज़ाहिर न आहे करणो जेसी ताईं मां तव्हांखे न चवां। हाज़िर बाबा साईं, हल गया जी, हल गया जी, हल बाबा साईं। ख़बर त पए त वक्त कहिड़ी चाल पे खेॾे थो। वक्त जेका चाल खेॾण थो चाहे उनजी तमामु जल्द ख़बर पए। बाक़ी मीर खे फ़िलहाल कुझु बि न आहे चवणो, भले त हू आज़ाद घुमंदो हुजे। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।